फेर जी तॾहिं खां तिर जे तिरो वेलन विसरिया में अंदर रूह रया में सजन होता करे। सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत अदब तअज़ीम जे लाइक़ बाबरकत महफिल में शरीक मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ऐं प्यारी जमात सगोरी, ही अल्लाह साईं जो फज़ल ऐं करम जो अॼु असांखे तव्हांखे हितां कुझु वठण जो मौक़ो मिलियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कुझु वठण आया, कुझु सिखण आया। ही बाबरकत महफिल वेठा ते वाह जे कप ते पलाल जे सहारे सां, पर ही अॼो की बाबरकत महफिल जन्नत जे बागन मंझो हिकिड़ो बाग आहे। सुभान अल्लाह। तव्हां असांजी हाज़िरी बहिश्त जे बाग में आहे। बाबरकत महफिल जो मेज़बान असांजो मुशफ़िक़ ऐं मेहरबान मुकर्रम जनाब मुजाहिद मिल्लत से हाफ़िज़ गुलाम यासीन क़ादरी साहिब ऐं जिन में भाइरनि उन सां हिन बाबरकत महफिल जे मुनाक़िद करण में मुआविनत कई, तआवुन कयो, हिस्सो मिलायो, कोशिश कई, घणीअ दर दुआ था कयूं त रब करीम जमी उन्हनि भाउरनि जी ही ख़िदमत ही बाबरकत महफिल पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। बरकतूं रहमतूं महफिल जूं मां हासिल करे चुका हो, बस बकाया कुझु बाक़ी घणियूं आहिनि। उन्हनि में हिक ॿिए जा हम रफ़ीक थी कुझु ॿुधंदासीं, कुझु सिखंदासीं। आख़िर में सभु गॾिजी धणीअ दर दुआ जे लाइ हथ खणंदासीं। उमेद आहे त उथण खां अॻु में मन जूं मुरादूं माणी वठंदासीं, बिगड़ियल कम बणिजी पवंदा। हाणे अक़ीदो इहो रखूं, असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयातुन नबी आहे, असांजो नबी हयातुन नबी आहे, मेहरबान नबी आहे, वफ़ादार नबी आहे। ऐं इहो जमी रसूलुल्लाह जे असहाबनि जो अक़ीदो आहे। क़ुर्आन ऐं सुन्नत जे मुताबिक़ असांजो नबी हयातुन नबी आहे। कहिड़ी बि कुंड में हुजऊं, आका हुजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पंहिंजी उम्मत परे आहे ई कोन। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, सरकार पंहिंजे ग़ुलामनि खे साह खां वधीक वेझो आहे। त पोइ इन उमेद ते का बि ज़बान ख़ामोश न हुजे। खोड़ ॿुधोसीं, हाणे कुझु पंहिंजी ज़बान खे बि खोलियो। दरबार रिसालत में दरूद शरीफ जो हदियो गॾिजी पढ़ूं त जेका निस्बत बाबरकत महफिल जी क़ाइम कई वई आहे, साईं हाफ़िज़ साहब गुलाम यासीन हींअर इश्तिहार खणी मूंखे ॾेखारियो त से मीलाद शरीफ जूं बरकतूं बि आहिनि, पर मेराज मुस्तफ़ा जूं बरकतूं बि आहिनि। इंशाअल्लाह कोशिश कंदासीं त हुज़ूर जे बारगाह मां कुझु असांखे तव्हांखे दुआऊं ऐं बरकतूं मिली पवनि, पर गॾिजी दुरूद पढ़ायो त पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलूं। सभु गॾिजी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। शुक्र कयो जो ही महफिल जी बरकत नसीब थी आहे। हिन दौर में हिन तरह गॾु खणो, ही वॾो हिकिड़ो जिहाद आहे। शुक्र कर ऐं अल्लाह जो हुक्म आहे, बंदा मां ॾियां त शुक्र कंदो कर। ऐं हुक्म थो करे मूंखां घुरंदो कर, दुआ कंदो कर, चवंदो कर त रब औज़िअनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तरदाहु व अस्लिह ली फी ज़ुर्रियती इन्नी
तुबतु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। दुआ कंदो कर मुंहिंजा अल्लाह ऐं असांजा करीम रहीम रब्बा मूंखे ताक़त ॾे, मूंखे तौफ़ीक़ ॾे। बंदा छाजी ताक़त कहिड़ी तौफ़ीक़ थो घुरी? ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा करीम रहीम रब मां ताक़त ऐं तौफ़ीक़ थो घुरां त मूंखे इन ॻाल्हि जी तौफ़ीक़ अता फरमा त मां तुंहिंजे ॾिनल नेमतुनि ते शुक्र कयां, तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जे मथां मां तुंहिंजो हम्द ऐं वॾाई किबरियाई बयान कयां त करीम रब जी महिरबानी समझी करे अॼु क़ुर्आन ॿुधण जो मौक़ो मिलियो, सोने हबीब जे सुन्नतुनि ते अमल करण जो मौक़ो तो असांखे नसीब थी वियो आहे त मिअराज मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन जे पाक अज़ीम मौजज़े खे रब करीम पंहिंजे पाक क़ुर्आन में सिंधी रीत बयान फरमायो आहे। क़ुर्आन भरियो पियो आहे ऐं असांजो मसलक अहले सुन्नत जमायत जो अक़ीदो आहे मिअराज जे हवाले सां त मिअराज शरीफ टिनि हिसनि ते मुश्तमिल आहे। कुछ मूंखे सेखारींदव टे हिस्सा आहिनि मिअराज शरीफ जा। हिकु हिस्सो आहे त मिअराज शरीफ असांजे महबूब जो जिस्मानी आहे, हुजणु खपे। ॿिए नंबर ते असांजो अक़ीदो आहे त मिअराज असांजे महबूब रहमतल लिल आलमीन जो जाॻंदे आहे, निंड में न। पहिरीं त जिस्मानी, ॿियो हिस्सो जाॻंदे ऐं टियों हिस्सो आहे त रूबरू जे रब सां मुलाक़ात, करीम रब जी मुलाक़ात ऐं दीदार। इहो टे हिस्सा क़ुर्आन सुन्नत मां इन जो वाज़िह दलील मौजूद आहे। अहिड़े तरीक़े सां बाक़ी जेके मिअराज शरीफ जा असुल वजह उहे वरी ॿ मिअराज शरीफ जा मक़सद इन सैर जा उहे ॿ कहिड़ा? हिकिड़ो मक़सद हुयो ॾिसण ऐं ॾेखारण, जो मां इन पासे ॾे ईंदुसि, ॾिसण ऐं ॾेखारण। हाणे ॾिसण वारो केरु हो ऐं ॾेखारण वारो केरु हो? इहो मक़सद हो। ऐं ॿियो मक़सद हुयो ॾियण ऐं वठण। ॾियण वारो केरु हो ऐं वठण वारो केरु हो? इन्ही पासे ॾे हलंदासीं। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकु हिस्सो त सिंधी रीत जेको क़ुर्आन करीम महबूब जे मिअराज खे बयान कयो, जेको ज़मीनी सैर सां ताल्लुक़ रखे थो, उन जे हक़ में फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। हिकिड़ो हिस्सो इहो आहे जेको क़ुर्आन असांखे सम्झायो। करीम रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन जे इन बाबरकत सफ़र ऐं अज़ीम मौजज़े मिअराज शरीफ खे बयान कंदे फरमाए थो त पाक ज़ात रब करीम जी कुदरत जो मालिक पाण आहे, जंहिं पंहिंजी ताक़त, पंहिंजे कुदरत, पंहिंजे मर्ज़ी, पंहिंजे मशीयत सां पंहिंजे महबूब आबिद मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रात जे थोरे वक़्त जे अंदर ई अज़ीम सैर करायो। मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। मस्जिद हराम यानी काबतुल्लाह बैतुल्लाह शरीफ का मस्जिद अक़सा यानी बैतुल मुक़द्दस। अल्लाह ताला उन मस्जिद जो भी शान पंहिंजे क़ुरान करीम में ॿुधाए फरमाए तो अल्लज़ी बारकना हौलहु
उन मस्जिद जे विचो धारी असां बरकतूं रखियूं आहिनि। अॻिते हक़ीक़त बयान कंदे फरमाए थो त इन सैर जो मक़सद छा हुयो? फरमाए थो लिनुरियहु मिन आयातिना। इन सैर जो मक़सद हो असां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजूं ख़ास निशानियूं ॾेखारियो। मालूम थियो त ॾेखारणो ऐं ॾिसणु मक़सद हुयो। अॻिते फरमाए थो इन्नहु हुवस समीउल बसीर। जागो था ज़िक्र क़ुरान मां कयूं जेको अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो। अल्लाह तबारक व तआला इन तरीक़े सां समझायो पर अञा ॿी जगह ते ख़ुदा जो क़ुरान उन घड़ीअ खे बयान थो करे जॾहिं सरकार इन सफ़र जे वास्ते तयारी करे बुराक ते सवारी करे ऐं करीम रब्बुल आलमीन जे मुलाक़ात जे लाइ रवाना थी रहिया हुआ। उन रवानगी उन तयारी खे बि ख़ुदा पंहिंजे क़ुरान में बयान कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो फला उक़सिम बिश्शफ़क़ वल्लैलि वमा वसक़ वल्क़मर इज़ा इत्तसक़ लतरकबुन्न तबक़न अन तबक़ फमा लहुम ला युमिनून। रसूलुल्लाह जी उन मेराज शरीफ जे उन्हनि घणनि सां ताल्लुक़ रखनि थियूं क़ुरान करीम जूं आयतूं। अल्लाह जे कलाम जा बाबरकत कलमात सलमान बा इन शफ़क़ मां मुराद अक्सरियत उलमा मुहक़्क़िक़ मुफ़स्सिर उन्हनि आका हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक वरतो आहे। सरकार पंहिंजे बददुआ जे चेहरे मुबारक खे संवारे सींगारे जंहिं वक़्त में पंहिंजो सीन फड़ी मुबारक ज़ुल्फ़ मुबारक हेठि कया करीम रब फरमायो हो उन वक्त में जे शफ़क़ के ढक ॾेई ढकियो वल्लैल वमा वसक़। सरकार पंहिंजा ज़ुल्फ़ मुबारक पोइते हटाए करे चेहरो मुबारक ज़ाहिर थियो वल कमर इज़ा इत्तसक़। करीम रब्बुल आलमीन उन्हनि अदाउल खे पंहिंजे क़ुरान करीम में बयान कयो पर अञा करीम रब्बुल आलमीन महबूब जे उन मेराज जे वाक़े उन सफ़र खे जेको आसमाननि खां मथे वञणो हो आसमाननि खां हेठि मोटणो हो उनखे बि बयान कंदे फरमाए थो वन नज्म इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुव बिल उफ़ुक़िल अअला सुम्मा दना फतदल्ला फक़ाल क़ाब क़ौसैन औ अदना। सुभान अल्लाह। कुरान करीम जूं आयतूं जेके हुजूर जे बाबरकत मेराज खे बयान थियूं कनि। हाणे दुरूद पढ़ो त गंढियूं खोलींदा हलो ढक रहे त खुशबू थिए पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अचे पई ॻाल्हि सम्झ में? जागो था ॾींहुं रात आचरो अरबा मेरे हिकड़े ते हथ रखंदा हलो फेब्रुअरी थी वई मार्च थियो कॾहिं हिक संग कढंदी गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद शरीफ जेडी भी बरकत ही कोने हिकड़ो दफो दुरूद शरीफ पढ़ो डायरेक्ट लाइव हलंदी आ पर्दा जाब खड़ी वेंदा आहिनि। अल्लाह जा हबीब ॾिसंदा भी आहिनि त पंहिंजे गुलाम जे उन सद खे ॿुधंदा भी आहिनि। हिकड़ो दफो महबूब जे ख़िदमत में जेको दुरूद शरीफ पढ़े थो त हुन जे मथां उते ई 10 दफ़ा करीम रब जूं रहमतूं हुन खे मिलंदियूं आहिनि त कुझु ज़बान खे खोली थो हल ज़िबाता बुवद दर दहां जाएगीर सनाए मोहम्मद बुवद दिल पवीर हबीबे खुदा अशरफे अंबिया के अरशे मजीद बुवद मुत्तका।
अल्लाह ताला फरमाए त मिराज जो सफर उन जी इब्तिदा आगाज बैतुल्लाह शरीफ मस्जिद हराम अल्लाह जो पाक बैत काबतुल्लाह शरीफ ऐ मस्जिद अक्सा ऐ मुजा साईं मस्जिद जे लफ्ज़ ते जे करे गुफ्तगू कयो त दुनिया जो दस्तूर आहे सफर करण जो सैर करण जो उन में शहर का शहर वन सुभान अल्लाह आहे न सही टिकट केड़ी भी तमा के मिलंदी हिक शहर का बे शहर जो नालो हुंदो अल्लाह ताला ये कोन कयो त शहर जो नालो खणी बयान कया काबतुल्लाह केड़े शहर में आ आयो वाला आयो ही कोन मुखे सेखारी तो न त सिंध लांदो मक्के शहर में से शहर में आ गंदा कोट कशमो अल्लाह जो बैदो किथे आ चौजे ते पूरी दुनिया जो विद्या पूरी दुनिया जो सेंटर ओभर ओलह उत्तर दक्षिण जिते दुनिया जो विद्यो उते अल्लाह जो बैत काबतुल्लाह है केड़े शहर में जो मक्कातुल मुकर्रम केड़े शहर में आ जो मक्कातुल मुकर्रम खुदा जो कुरान करीम बुधाए तो फरमाए तो इन अव्वल बैतिन बुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन शहर में आ जाओ मक्के पाक में हालांकि मक्कातुल मुकर्रम जी मुअज्जिज धरती करीम रब उनके वॾी इज्जत वॾो शरफ बख्शो आ दुनिया वञे त बि हार पाए जे मक्के पाक खां मोटे तॾहिं बि हार पाए अदा भला तन जा भाग जे मको ॾिसी मोटिया वञी सो ॾिठो रोज़ो पाक रसूल जो मुझा साईं मक्कातुल मुकर्रम में खुदा जो बैत काबतुल्लाह हालांकि दुनिया मक्कातुल मुकर्रम जे वञण जे लाइ सिक दी रहे उतो जो बरकतूं रौनकूं रहमतूं करीम रब्बुल आलमीन मक्के पाक के वॾी इज्जत वॾो शरफ बख्शो आ त मक्कातुल मुकर्रम जे मुअज्जिज धरती ते खुदा जो पाक बैत काबतुल्लाह पर अल्लाह तबारक व तआला मक्के पाक जे बरकतुन जो जेको वरी हकीकत वारो रस्तो असांखे ॿुधायो फरमाए थो त उन तरीक़े सां ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम मां दुनिया खे ॿुधाए थो छॾियां त मक्के पाक खां दुनिया प्यार कंदी मुहबत कंदी मक्कातुल मुकर्रम जी मुअज्जिज धरती बलदुल अमीन लेकिन उनखे जेके इज्जतूं मिलियूं शान मिलिया बरकतूं मिलियूं उन जो हिकु ई सबब आहे जो मक्के पाक में मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम पंहिंजा कदम मुबारक घुमाईंदो आहे हुजूर जा कदम मुबारक मक्के पाक खे रहमतूं बरकतूं रौनकूं मिली वयूं वॾो शरफ ऐं एज़ाज़ मिली वियो पोइ जंहिंजा कदम मुबारक मक्के पाक में उन कदम मुबारक जी बरकत सां अंत हिल्लुम बिहाज़ल बलद एॾी वॾी करीम रब उन जी इज़त मान शान बुलंद कयो पोइ जिते ख़ुदि क़यामत ताईं मुंहिंजे महबूब जो रोज़ो मुबारक आहे उन बारे में तो जो छा ख्याल हुजण घुर्जे हुजूर मदीने पाक में दुआ घुरी में रहमतल लिल आलमीन कायनात जा सरदार दुआ था घुरन ऐ मुंहिंजा अल्लाह ऐ मुंहिंजा करीम रहीम रब मां तोखां दुआ थो घुरा त जेके मक्के पाक में तो बरकतूं रहमतूं रखियूं आहिनि पूरी दुनिया जा मुस्लमान मक्कातुल मुकर्रम सां मुहब्बत था कनि काबतुल्लाह सां प्यार था कनि बैतुल्लाह सां मुहब्बत कंदा मुंहिंजा अल्लाह मां दुआ थो घुरा त उन्हनि माण्हुनि जे दिलनि में जन जे दिलनि में तुंहिंजे बैत काबतुल्लाह जी मुहब्बत मक्कातुल मुकर्रम सां प्यार ऐं मुहब्बत उन्हनि जे दिलनि में मुंहिंजे मिठड़े मदीने पाक जी मुहब्बत पैदा फरमाए जी मक्के पाक सां दुनिया प्यार थी करे काबतुल्लाह सां मुहब्बत थी करे अहिड़ी तरह मुंहिंजे मिठड़े मदीने पाक सां भी दुनिया जा माण्हू मुहब्बत कनि प्यार कनि उन्हनि जे दिलनि में मुहब्बत पैदा फरमाए हुकुम थियो मुंहिंजा हबीब तुंहिंजे महबूब मिठड़े मदीने पाक सां दुनिया मुहब्बत कंदी दुनिया प्यार कंदी हुजूर वरी दुआ घुरी ऐ मुंहिंजा अल्लाह मां दुआ थो घुरा त जेकी बि तो बरकतूं रहमतूं मक्के पाक में रखियूं आहिनि उहे सभु बरकतूं रहमतूं मुंहिंजे मदीने पाक में अता फरमा
हालांकि मदीने पाक में केतिरियूं बरकतूं हुजूर दुआ तो घुरे ऐं दुआ कंहिंजी बि रद्द न थींदी सुभान अल्लाह बेशक ठाहे छॾियो दुआ कंहिंजी बि रद्द न हूंदी आहे जेको बि दुआ घुरंदो करीब रब उन जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे सरकार जी हदीस पाक आहे त क़यामत जे ॾींहुं रब्बुल आलमीन हिक पंहिंजे बाने हिक पंहिंजे बंदे खे घुराए उन सां हिसाब फरमाईंदो पोइ करीब रब उन पंहिंजे बाने खां पुछंदो त मुंहिंजा बंदा मुंहिंजा बाना कॾहिं दुनिया में मूंखां दुआ घुरी सुभान अल्लाह हयाती ॾिन में जान ॾिन में तुंहिंजो घर ठुल में कंद कोट में तुंहिंजो जुगुल में घर हुयो तुंहिंजो रहीमाबाद किथे जोगरावा थी हुए पर तूं कॾहिं मूंखां घुरियो हुयो का दुआ घुरियई बंदो अर्ज़ु कंदो रब वेठा घुरंदो त रोज़ हुयो पर ॾिनो ई त कुझु बि कोन सुभान अल्लाह पर ॾिनो ई कोन घुरी घुरी थकिजी पियो रोज़ पियो अर्ज़ कया मूंखे मिलियो त कुझु बि कोन करीम रब फरमाईंदो काना तो जेको बि घुरियो जेतिरियूं दुआऊं घुरियूं मां अल्लाह तुंहिंजूं सभु दुआऊं क़बूल करे छॾियूं हिकिड़ी बि तुंहिंजी दुआ ज़ाया न थी आहे अनु हैरान थी वेंदो उन जो दफ़्तर खुलंदो अमाल नामो खुलंदो उन जो किताब खुलंदो हुकुम थींदो त इक़रा किताब का हिक जो किताब पढ़ी त ॾिसो इन में जेका तो ज़िंदगी पंहिंजी गुज़ारी आहे सभु कुझु इन में लिखियो पियो थी तॾहिं पंहिंजे किताब खे ॾिसंदो चवंदो कारो कमायो में मोती न बणिजिया सीहे जो सैयद चवे बखर विहायो में अॼु ओच तो आयो में मुंहिंजो सौदो सराफ ॾिसी पुनः पंहिंजा ॾिसंदो अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवंदा हुकुम थींदो मुंहिंजा बाना जेके तूं दुआऊं घुरियूं हुयूं उन्हनि दुआउनि जे बरकतुनि सां असां तोखे दुनिया में उन जो ज़ाहिरी सबब कोन बनायो उहा शइ न मिली पर उन जे एवज़ में तुंहिंजा गुनाह तुंहिंजूं ख़ताऊं तुंहिंजूं ग़लतियूं तोखे बख़्शूंसीं अॼु उन दुआउनि जे बरकत सां तुंहिंजो छोटकारो थींदो उन दुआउनि जे बरकत सां तूं कामयाब थींदे मालूम थियो त दुआ रद्द न थींदी आहे हे त आम मानो आहे पर अल्लाह जो हबीब जंहिंजे सदके जहान ठहियो जंहिंजे सदके जग ठहियो उन पीर जो मक़ाम छा हूंदो तुंहिंजो शान आछा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तुंहिंजो शान आछा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तोखे ताज ॾिनो रब ताज ॾिनो क़ुरान जा टी हसी पारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने आहे तवज्जो अदा हाणे उस निकती आहे तव्हां थोरी विच ते विथी करे ईअं थो लॻे ॼण ओता कई पंहिंजी अलॻि ठाही अथव चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन कायनात जे सरदार दुआ घुरी है मुंहिंजा अल्लाह मां दुआ थो घुरां त जेके बरकतूं मके पाक में रखियूं वयूं आहिनि उहे जमी बरकतूं मुंहिंजे मदीने पाक में मिली वयूं पर अञा हुज़ूर दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा महबूब मुंहिंजा करीम रब जेतिरियूं बि जमी बरकतूं मक्कातुल मुकर्रम में उहे बरकतूं मदीनतुल मुनव्वर में मूंखे पीड़ियूं करे सुभान अल्लाह वधी वञनि त पोइ हिन वक़्तु तव्हां तजुर्बो करे ॾिसो जेको बि उमिरि ते वञे चाहे हज ते वञे उन खां पुछंदासीं न अदा काॾे थो वञे चवंदो मदीने उन जो तसवुर मदीनतुल मुनव्वर मदीने पाक थो वञा हालांकि हज जा रुकन उमिरि जा रुकन उहे मक्कातुल मुकर्रम में आहिनि पर पोइ बि तसवुर मदीनतुल मुनव्वर तसवुर मदीनो पाक छा सबब आहे या हुजूर जी दुआ आहे वो मुंहिंजे कायनात जे सरदार जो गुंबद खज़राए इश्क सुल्तान बदहा पे कुर्बान जा कल्ब तारीक को
रोशनी मिल गई, कल्ब तारीक को रोशनी मिल गई, उनके दामन से वापस तो हमें हो गए, रूह को एक नई जिंदगी मिल गई, रूह को एक नई जिंदगी मिल गई। हुजूर जे इश्क मोहब्बत प्यार में गॾु थिया हूं। हिकिड़ो थुल्हो मुल्ला कहे टीजे जो मौक़ो का ताज़ियत में मामलो कॾहिं कॾहिं गॾिजी वेंदो आहे, उते हिकिड़ो बयान पियो करे बीठो, मूंखे हैरत लॻी। उते वेही चवे थो त हिकिड़ो शख़्स महबूब जे मिठड़े मदीने पाक में आयो ऐं उते पहुचण खां पोइ न मानी खाई ऐं दोस्तनि खे पियो चए यार मूंखे ॾही न वणंदी आहे, न वणंदी आहे। रात थी त ख्वाब में रहमतल आलमीन हुजूर जी ज़ात उनखे हुकुम कयो त निकिरी वञ, हलियो वञ मुंहिंजे मदीने पाक मां, तोखे मदीनतुल मुनव्वर में टिकण जी इजाज़त ई न आहे, जो तो मुंहिंजे शहर जे ॾहीअ खां नफ़रत कई। मूं हुन मुल्ला खे बाहि खां वरितो, ख़बरदार तूं ख़ुदा जे ख़ल्क़ खे गुमराह पिया कर। होॾां ताको त हुजूर खे ख़बर कान थी पए, जेकॾहिं ॾहीअ खाइण वारे खे सुञाणनि था त जेको फिकी चांहि पीए उनखे हुजूर कोन थो ॾिसे छा, जेको मिठी मानी खाए, जेको खटी जेका बि शइ खाए, जेकॾहिं ॾहीअ वारे खे सुञाणनि था त जेको जहिड़ीअ कुंड में बीठो आहे मुंहिंजे महबूब जी सभु कंहिंजे मथां नज़र आहे, तोखे मञणो पवंदो त हर उम्मतीअ सां रसूलुल्लाह गॾु। ख़ल्क़ खे गुमराह न कर, मुस्लमान होश कर, मुंहिंजे पीरीअ सां प्यार कर, कम ठहंदी त इन्ही दर तो ठहंदी। रहमतल आलमीन जे मिठड़े मदीने पाक में मक्के पाक वारियूं जमी बरकतूं रहमतूं, पर गुंबदे खज़राब हुजूर जो मदीनतुल मुनव्वरा, इन जे करे पूरी दुनिया मदीने पाक सां मोहब्बत करे थी। पर अल्लाह तबारक व तआला जेको मेराज शरीफ जो सफ़र जो वाक़ियो बयान कयो मस्जिद खां, इहे न चयईं त मक्के पाक खां, हालांकि बैतुल्लाह त मक्के पाक में आ, मक्के पाक खां मस्जिद अक्सा फलस्तीन में आ, मक्के खां न मस्जिद खां मस्जिद, इन में हिकमत कहिड़ी आहे, मस्जिद खां मस्जिद जे तरफ़ मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। करीम रब ईअं न फरमायो न त दुनिया जो दस्तूर आहे तव्हां खैरपुर खां कंधकोट अचो त तव्हांखे टिकेट जेकॾहिं मिलंदी उन ते लिखंदा खैरपुर टू कंधकोट, कंधकोट टू कश्मीर, अहिड़े तरीक़े सां शिकारपुर टू जेकबाबाद, कराची टू जिद्दा, जिद्दा टू मक्कातुल मुकर्रम। दुनिया जो कानून आहे शहर खां शहर में इहो सफ़र थींदो, पर करीम रब दुनिया खे ॿुधायो त हिकु आम सफ़र न आहे, ही सफ़र काइनात में न कयो आहे न क़यामत ताईं को करे। जब रस्ता ही अलग करे छॾिए, उन जो मामलो ही अलग ठाहे छॾिए, इहो आहे ज़मीन जो, पर मक़सद कहिड़ो आहे नुरियहू मिन आयातिना। ऐ मुंहिंजा सोना हबीबा, इन सफ़र जो मक़सद आहे त असां पंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारियूं। केरु हो ॾेखारण वारो? चओ अल्लाह। केरु हो ॾेखारण वारो? चओ अल्लाह। अल्लाह करीम रब जो केॾो मिठो नालो आहे। उन करीम रब पाण फरमायो त मां पंहिंजे हबीब खे ॾेखारणु मक़सूद हो, लिनुरियहू, मां ॾेखारणु पियो चाहियां। ऐं मुस्लमान भाउ, ॾेखारण वारो केतिरो पंहिंजे ॾेखारण में बेमिसाल आहे, उन जी कुदरत जे तरफ़ त निहार। फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। मुल्क जो मालिक केरु आहे? चओ अल्लाह। खालिक केरु आहे? चओ अल्लाह। मालिक भी रब करीम आहे त खालिक भी रब करीम आहे, ऐं हलाइण वारो भी अल्लाह आहे। पोइ जंहिंखे जहिड़े तरीक़े सां लिल्लाहुम्म मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह जेके जहिड़े तरीक़े सां बादशाही दे, इज्जत दे, पर जेकॾहिं ॾेई कंहिंखां खसे बि वठे, किसी को ताज सुल्तानी, किसी को भीख
दर दर की, किसी को ताज सुल्तानी, किसी को पीक दर दर की। मेरे मौला तेरी मर्जी, जिसे चाहे जिधर कर दे। मेरे मौला तेरी मर्जी, जी कुदरत सॼे जहान में कख पन में तू, तन मन में तू, कख पन में तू, तन मन में तू। मालिक तू जी जोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम, खोड़ ॾिठ में तुझो शान जल जलालहू। खारण वारो आहे पर अचूं इन ॻाल्हि ते त अल्लाह जे महबूब रहमतल आलमीन जंहिं वक़्तु मेराज शरीफ़ ते वञनि पिया, उन वक़्तु संदन जी ज़ाहिरी दुनिया वारी उमिरि मुबारक घणी आयो। कुछ त आलमन सगोरन खां सिखऊं, कुछ त हासिल कयूं। 40 साल नबूवत खां पहिरीं, हालांकि जहान ठहियो ई पोइ असांजो महबूब अॻे नबी आहे। भुलिजी वञो, इहो उन्हनि जो रुखनि मुलनि जो अक़ीदो आहे त 40 सालनि खां पोइ नबूवत। असांजो मसलक अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त जहान पोइ ठहियो असांजो महबूब अॻे नबी आहे। आदम अलैहिस्सलाम बाद में आहे, हुजूर जी नबूवत अॻ में आहे। पर ज़ाहिरी जेका उमिरि मुबारक मेराज शरीफ़ 40 साल नबूवत जे ऐलान खां पहिरीं, 10 साल ॿिया 11 साल हो नबी। इन 11 साल नबूवत वारे में मेराज शरीफ़ जो यानी 51 साल उमिरि मुबारक। उन वक़्त में ही मेराज शरीफ़ जो सफ़र थियो। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा महबूब अच त तोखे ॾेखारिया। हाणे तव्हां पंहिंजो ज़हन ठाहियो, पंहिंजो अक़ीदो ॿुधायो, हेॾे निहारियो, पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ पंहिंजो फ़ैसिलो कयो त इन 51 साल में उहा कहिड़ी शइ जेका अल्लाह जे हबीब अञा न ॾिठी। सुभान अल्लाह। रहियल कहिड़ी शइ ही असांजो त अक़ीदो आहे। ये ज़मीन ठही पोइ आहे रसूलुल्लाह अॻ में ॾिठी आहे। जहान पोइ ठहियो आहे। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, ख़ालिक ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई। कलमो तह करीम ते चितो चायाई, अन मौला का अंत महबूबी ये उताई। पो लिखी दिनाई बई सराहूं सैयद खे। और मुंहिंजा साईं ज़मीन आसमाननि जे ठहण खां पहिरीं अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे हुकूमत अदा करे छॾी हुई। क़ुर्आन भरियो पियो आहे, फरमाए थो फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। ऐ मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे, एसी ताईं उन्हनि जो ईमान मुकम्मल न थींदो जेसी ताईं तुंहिंजे महबूब जे हर हुक्म खे दिल जे ख़ुशीअ सां क़बूल कनि। मुस्लमान भाउ हुक्म उनखे चइबो, हुक्म उहो कंदो आहे जेको हुक्म कंदो आहे उनखे हाकिम चइबो आहे, ऐं जेके हाकिम चइबो उनजी हुकूमत हूंदी आहे। सुभान अल्लाह। बेशक असांजे नबी जी हुकूमत आहे। उहा हुकूमत केतिरी आहे? हुजूर फरमाए त सॼी ज़मीन में मां मुस्तफ़ा जी हुकूमत आहे, पर आसमाननि में बि मां मुहम्मद करीम जी हुकूमत आहे। मुंहिंजा 2 वज़ीर ज़मीन में आहिनि, मुंहिंजा 2 वज़ीर आसमाननि में आहिनि। ज़मीन में वज़ीर केरु? हुजूर फरमायो त मुंहिंजो हिकु वज़ीर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, मुंहिंजो ॿियो वज़ीर हज़रत सैयदना अमीर उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं आसमाननि में मुंहिंजो हिकिड़ो वज़ीर हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम, मुंहिंजो ॿियो वज़ीर हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम। अल्लाह जे हबीब जी हुकूमत आहे। मालूम जो त महबूब सभु कुझु ॾिसी चुको हो, हुजूर त ॾिठो हो, पर महबूब जे ख़िदमत में हिकिड़े ॾियारे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हाज़िर थियो। हुजूर पुछो त जिब्रील हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। से हुकुम कयो। पाण फरमायूं त कहिड़ा कहिड़ा मुल्क ॾिठा थी, छा छा ॾिठो थी?
अर्ज के मुझा सुना हबीब मां घणो कुछ ॾिठो आहे कुछ त ॿुधाए कुछ त शहरनि जा नाला खणो हेॾो कश्मीर को शुरू थी बख्शापुर तंगवाणी वरी ये पंहिंजो मंगसी वरी इन खां पोइ ठुल्लो कंदकोट कश्मीर ये इलाइक़ा ये शहर ये मुल्क ये तो मुझा महबूब सॼी ज़मीन ॾिठी आहे जितो सिज उभरे वरी जिते सिज लहे उत्तर जा आखिरी किनारा ॾखण जा आखिरी किनारा थर भर ॾिठा थमे पर मुंहिंजा हबीब मां आसमान बि ॾिठा थमे जन्नत ॾिठी थमे जन्नत जूं हूरूं ॾिठियूं थमे जन्नत जा गिलमान ॾिठा थमे जन्नत जूं नहरूं ॾिठियूं थमे हर सोसाइटी ॾिठी थमे आदम अलैहिस्सलाम खां वठी हर हसीन जे हुस्न खे ॾिठो थमे हर दुनिया जे निज़ारनि खे ॾिठो थमे का बि शइ मूंखां रहियल कोन्हे मां सभु कुझु ॾिसी चुको हा हुज़ूर फरमाईंदा जिब्रील तूं सच थो चवी तो ज़मीन ॾिठी आसमान ॾिठा जन्नत ॾिठी हूरूं ॾिठियूं तो मलक ॾिठा तो गिलमान ॾिठा दुनिया जा वॾा वॾा हुस्न वारा हसीन ॾिठा आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी सां तो मुलाक़ातियूं कयो पर जिब्रील हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए इन एॾे मुल्कनि में ज़मीनुनि में आसमाननि में किथे मां मुहम्मद करीम जहिड़ो ॾिठो थी जागो था हिननि त मदरसे में वेही ॾेढ किताबड़ो नंढड़ो पढ़ी झट में चई छॾियो त ख़ुदा तोखे हिदायत करे कॾहिं बि दीन न मिलंदी भुलिजी वञ रसूलुल्लाह जे दरबार में अच त जिब्रील छा थो चवे अर्ज़ो करे मुंहिंजा महबूब ऐं मुंहिंजा सुहिणा हबीब दुनिया जा हसीन ॾिठ में दुनिया जा मुल्क ॾिठ में जन्नत ॾिठ में आसमान ॾिठ में ओभर ओलह जा उत्तर ॾखण जा आखिरी किनारा ॾिठ में पूरी ख़ुदा जी तख़लीक़ ॾिठी पर तो मुहम्मद करीम जहिड़ो कीअं ॾिसां जो हिन काइनात में अल्लाह तुंहिंजे मिसल को ठाहियो ई कोन आहे आका तूं आदम खां बि आही अवल हिते पढ़जी तूं आहे ख़ताम रसूल तूं आदम खां बि आही अवल हिते पढ़जी तूं आहे ख़ताम रसूल पैदा कोन कयो रब्बा तुझे मिसल पैदा कोन कयो रब्बा तुझे मिसल ओ आलम में इंसानो नबी ओ आलम में इंसानो नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी होया बार बचा जिंद जाने नबी होया बार बचा जिंद जाने नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी होया बार बचा जिंद जाने नबी होया बार बचा जिंद जाने नबी सिफाता बुवद दर कहाँ जाएगी सनाए मोहम्मद बुवद दिल पदीर हबीबे खुदा अशरफे अंबिया के अर्शे मजीद से बुवद मुत्तका सुभान अल्लाह इश्क वारनि जे तरफ़ ते अच त सभु कमु ठहियो पियो आहे हर मामलो आसान आहे बाक़ी जंहिंजी दिलि इश्क खां ख़ाली आहे न सही मुहबत खां ख़ाली आहे चाहे ॾारीअ में कुझु बि न हूंदो सदाई मथे बीठी हूंदी सखी हिक ई ॻाल्हि टिक ॿधी बीह रहियो न हिन भर थो थिए न हुन भर थो थिए पर हिन वक़्त त डिजिटल दौर आहे अॼु हिन वक़्त में मक़नातीसी क़ुवत जे मदद सां किविल फीचर बि स्क्रीन ते अचे थी अॼु दुनिया मामले खे खोले छॾियो अॼु पूरी दुनिया हिक मिंट जे अंदरि दुनिया स्क्रीन में अची चुकी आहे हिन वक़्त पूरी दुनिया ॿुधाए थी पई मूंखे हिकिड़े अॻे चीन मुल्क में वेही उतां जा नज़ारा ॾेखारे मूंखे तो चइसे पाकिस्तान दफ़ा जी जॻह ते चीन मुल्क में बि दिल पर तस्वीर जी यारी थींदी कम्युनिस्ट दहरिया हले ख़ुदा जे कल्क खे केतिरो रोकींदे कंहिंखे झले कंहिंखे झलींदे ऐं ख़ुदा जो कसम जीअं झलनि था तीअं कमु वधे थो पियो तुंहिंजे शान मथां कुर्बानो नबी होया बार बचा जिंद जाने नबी होया बार बचा जिंद जाने नबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह
हिकिड़ी ॻाल्हि आहे हाणे अचूं वरी इन पासे ॾे त मेराज शरीफ़ थियो राति जो ॾींहं जो न भला ॾींहं जो थिए हा वरी मेराज शरीफ़ जे हक़ में रब करीम हिकिड़ो इंतज़ाम कयो उहो कहिड़ो इंतज़ाम थियो रब्बुल आलमीन आसमाननि खां हुजूर जे ख़िदमत में जन्नत मां बुराक मोकिलियो जेको जिब्रील अलैहिस्सलाम बुराक काहे आयो त मुंहिंजो हबीब उन ते सवारी फरमाए ऐं आसमाननि जा सैर करण जे वास्ते अचे ओ मुस्लमान बाप पंहिंजे अक़ीदे सां ॿुधाए अगर जेकॾहिं बुराक न अचे हा सवारी न हुजे हा छा बग़ैर सवारीअ जे अल्लाह जो महबूब नबी ज़मीन खां आसमान ते न पियो वञी सघे जी पंहिंजो अक़ीदो ॿुधायो ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा ईसा अलैहिस्सलाम उस्ताद गुलबार सही तव्हां असांखे रहनुमाई कयो हज़रत ईसा पैगंबर चओ ज़िंदा जेकॾहिं ज़िंदा त जो हाउस किथे ज़मीन खे तव्हां सर्च कयो किथे उनजो महल किथे मुलाक़ात उनजी रहाइश आसमाननि में आहे किथे चओ आसमाननि में अल्लाह जो नबी आसमाननि में रहे थो इहो ज़मीन तो जो आसमान ते वियो अल्लाह बुराक मोकिलियोसि जहाज आयो हो न कहिड़ी सवारी ही तो ईसा अलैहिस्सलाम ज़मीन खां आसमाननि ते पहुतो हालांकि मुस्लमान भा इहा ॻाल्हि पर हक़ चिट्ठी या क़ुरान जे हुक्म जे मुताबिक़ अल्लाह जो नबी आसमाननि में रहे थो पियो पर सवारी को न हुई बुराक न हो जहाज न हो हालांकि चंड ते वञण जे लाइ बि दुनिया जी ताक़त जेके इलेक्ट्रिकल जे मदद सां मक़नातीसी क़ुव्वत जे मदद सां इन दुनिया जे इलेक्ट्रिकल सां ताल्लुक़ रखी अरबे डॉलर ख़र्च करे खलाई शटल ठाहे पोइ बि चवनि था त चंड ते पहुतासीं मरीख़ ते पहुतासीं तूं चंड ते वञ मरीख़ ते वञ हर सयारो हर सितारो आसमान खां हेठिया आसमान खां मथे केरु न वञी सघंदो मुस्लमान भाउ जेकॾहिं चंड ते तुंहिंजो वञणो इहो बि आसान हिन दुनिया जे ताक़त जे पावर मज़बूतियुनि सां पोइ बि आसमान जे हेठो बीठो ई पर मुंहिंजे महबूब जो जेको परवाज़ ऐं मक़ाम हो हिकु आसमान छा सत आसमान ते हेठि हा सिदरतुल मुंतहा हेठि लोह महफूज़ हेठि ख़ुदा जो अर्श बि हेठि हो सरे अर्श पर है तेरी गुज़र दिल फर्श पर है तेरी नजर सरे अर्श पर है तेरी नजर दिल फर्श पर है तेरी नजर मलकूत मुल्क में कोई शय नहीं वो जो तुम पर अया नहीं वो जो तुम पर अया नहीं फर्श खां मथे बि फर्श वारनि खे विसारी कोन अलाह असीं बुराक छो मोकिलियो ईअं ई खणी पंहिंजे हबीब खे मथे घुराए हा इन बुराक जे अचण में हिकमत कहिड़ी हुई दुनिया वारो पंहिंजे अकुल ते हथ रखो पंहिंजे पाण खां फ़ैसिलो वठो हिननि मुल्लनि खे ॿुधायो त बुराक हुज़ूर जी ख़िदमत में करीम रब मोकिलियो इन मां साबित आहे त रसूलुल्लाह जो मिअराज जिस्मानी आहे बुराक जे अचण जो मक़सद इहो हो त जीअं दुनिया खे ख़बर पए मता को चए त रूहानी मेराज हो छो त रूह त परवाज़ करे वेंदो आहे पर जिस्म सवारी जिस्म जे लाइ हूंदी आहे जिस्म सां सवारी कबी रूह सवारी न कंदो आहे तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजे हिन वॾे रोड ते मथे मंगसी स्टॉप ते या उनड़ मां हिन कंहिं बि इलाइक़े में वञी वेहो सुबुह को सिॼ लही वञे का बि मोटर साइकिल रूह कायूं थो वञे ईअं तव्हांखे नज़र न ईंदो को बि ट्रैक्टर रूह कायूं थो वञे ईअं कोन मिलंदो को बि रेल जहाज रूह थो काहे न जिस्म हूंदो जिस्म वेहंदो ऐं जिस्म बि उहो वेहंदो जेको हर तरीक़े सां फिट हुजे उहो सवारी कंदो आहे इन मां साबित थियो त महबूब जो मेराज जिस्मानी आहे दलील आहे हुजूर जे मेराज जिस्मानी जो बुराक जो अचण ऐं मदीने जे साईं हिकिड़े ॾियारे पंहिंजे असहाबनि खे फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त हज़रत सालिह अलैहिस्सलाम ख़ुदा खां दुआ घुरंदो मुंहिंजा रब मिठा अॼु मुंहिंजी सवारी उहा ॾाची थिए जेका पथर मां पैदा थी
जेका 70 कोठन के खीर प्यारी दी है उहा डाची मुकल मान ते चढ़ी सवारी कया तो करीम रब हजरत सालेह अलैहिस्सलाम जे वास्ते उन डाची के मोकली दो जेका जबल मो पैदा थी हजरत मुआद बिन जबल हुजूर जो असहाबी उठी बीठो अर्सो करे या रसूल अल्लाह अगर जे करे हजरत सालेह अलैहिस्सलाम जे वास्ते उहा डाची कुसवा अगियो ईंदी जेका पत्थर मां पैदा थी त पो तव्हां उन डाची ते सवारी कंदो जेका तव्हां जी हित मौजूद कुसवा डाची जेते तव्हां हिते सवारी कंदा हो हित डाची ते सफर कंदा हो इन डाची ते तव्हां चढ़ंदो हुजूर फरमांदा मुआद इए न हूंदो मां पंहिंजे इन डाची ते कोन चढ़ंदुमि हीअ मुंहिंजी डाची बि हूंदी क़यामत में पर इन मुंहिंजे डाची ते मुंहिंजी प्यारी न्याणी जन्नत जी मालिकाणी हैदर करार जी घर धयाणी हसन मीर हुसैन जी जीजल अमरे इन डाची जे मथो सवारी कंदी दुनिया खे ख़बर पवे त हसनैन करीमैन जन्नत जे जवानन जी सरदार मां खातून जन्नत रसूलुल्लाह जी डाची ते सवार आहे आका पो तव्हां जी सवारी कहिड़ी हूंदी हुजूर फरमाईंदा त मुंहिंजे वास्ते जेका क़यामत जे ॾींहुं सवारी हूंदी उहा ई सवारी ईंदी जंहिं बुराक ते चढ़ी मां करीम रब जे हुक्म सां आसमाननि जा सैर करे आयो बुराक हूंदो ऐं बुराक बि किथां आयो तो जन्नत मां किथां जन्नत मां भला हेठों ई खणी अलाह से मुंतखब करे आ केर पुछे से हा बेसु बिनूरी जिब्रील पाक बिनूरी जंग बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी जंग बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी जेके नूर हूंदा तन जो निरालो जहान आ उते जल्दी पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान आ उते जल्दी पहुचण मुंहिंजे मुहम्मद जो शान आ जागो था कुछ मिनट मोकल जो था त ॻाल्हि खे वधायो ई सही 60 मिनट ताईं त एग्रीमेंट थियल आहे सभई न कयो त वेहंदासीं अॻिते पोइ तव्हां जी मर्ज़ी हलंदी अलाए किथे महफ़िल में मूं पुछा कई ॿुधंदड़नि खां अधा कलाक में मिंट घणा हिकिड़ो पोड़ो उथी बीठो मूंखे चइजे आहिनि त 60 मिनट पर अॼु खणी 80 मिनट जो कलाक था ठाहियो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐ वजाबा तवज्जो कर खुदा जे कुरान करीम जे दर ते अचो कुरान वाज़िह ॿुधाए थो पियो मुंहिंजे सुहिणे हबीब जो मिराज शरीफ जिस्मानी जागंदे रूबरू पंहिंजे रब सां मुलाक़ात अल्लाह पंहिंजे हबीब खे पाण घुराए पाण ॾेखारे छो त ॾेखारण वारो अल्लाह ऐं ॾिसण वारो अल्लाह जो हबीब आहे हालांकि महबूब जन्नत अॻ में ॾिठी हुई आदम अलैहिस्सलाम खां वठी सभिनी नबियनि खे अॻु ॾिसी चुका हा अॼु राति ॾिसण मक़सदु छा हुयो अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब मुल्क त ॾिठो थी पर अॼु त मुल्क जे मालिक खे ॾिसो तो ख़ल्क़ ॾिठी आहे पर ख़ालिक खे ॾिसो बादशाही ॾिठी आहे पर बादशाह खे ॾिसो तो कीअं महबूब उन मक़ाम ते पहुता उहा ॻाल्हि बि सुहिणे हबीब पाण ॿुधाई आहे पर ख़ुदा जो क़ुरान करीम ख़ुदि बयान थो करे फरमाए तो वहुव बिल उफ़ुक़िल अला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना अल्लाह ताला फरमाए त जॾहिं मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम आला उफ़ुक़ ते पहुतो आला उफ़ुक़ ते पहुतो यानी 7 आसमान हेठि आहिनि उनखे चइबो आहे आला सुभान अल्लाह आला उफ़ुक़ ते मुंहिंजो हबीब पातो अल्लाह ताला फरमाए थो पोइ असांखे वेझो थियो हालांकि परे त आहे ई कान परे त कोन्हे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद
मजीद खुदा जो कुरान करीम असांखे ॿुधाए थो त अल्लाह पूरी दुनिया जे इंसाननि खे साह खां वधीक वेझो आहे उहो परे कोन्हे को पर पोइ हुनजी अजीब कुदरत अजीब निज़ाम आहे अगरि जेकॾहिं मके पाक में खणी मेलो करे हा मके पाक में सभु कुझु ॾेखारे हा केरु पुछे छा इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी रब अरनी कैफ तुहिल मौता मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी दिलि थी चए त मूंखे ॾेखार तूं ॾिसी थो उहो कुझु ॾिसां जेको ॿिया न ॾिसी सघनि जेके बि माण्हू खलकिया थी इहे न ॾिसी सघनि मूंखे ॾेखारे भला छा थो ॾिसणु चाहीं जे मुंहिंजा अल्लाह मां ॾिसणु थो चाहियां त मूंखे ॾेखार त मुअल जहिड़ा कीअं थींदा मां इहा ॻाल्हि थो ॾिसणु चाहियां करीम रब कोन चएसि इहो मामलो क़यामत में थींदो हिते न दर बंदि आहे मां कंहिंखे ॾींदुमि न खुदा फरमायो मां ॾींदो हा जेके जेतिरो ॾियां तूं बि हा करे तूं त ख़ुशि थी असांजे महबूब खे रब करीम इन्ना अअतैना कल कौसर सभु कुझु ॾेई छॾियो इन ते तूं राज़ी थी तूं ख़ुशि थी एतिराज़ न कर इब्राहिम अलैहिस्सलाम तो चए त कैफ तुहिल मौता मोल कीअं चेहरा थींदा करीम रब फरमायो इहो मामलो थींदो क़यामत में पर तोखे दुनिया में ॾेखारे थो छॾियां अल्लाह ॾेखारियो ख़ुदा ॾेखारींदो आहे पर पंहिंजे हबीब मुहम्मद करीम खे जेको कुझु ॾेखारियो उहो इब्राहिम नबी कोन ॾिसी सघियो सवाल नबियनि जो मामलो अलॻि हो हुजूर जे वक़्त में मक्कातुल मुकर्रम जे बरकतुनि खे हासिल करे उन रहमतुनि खे हासिल करे मके पाक में तशरीफ़ खणी आया सुबुह जो वक़्तु हो मुंहिंजे महबूब जेके पाण ऐलान कया त मां छा छा ॾिठो अथमि अल्लाह अकबर हदीसुनि जा बाब भया पिया हल जेके हुजूर पाण ॿुधायो त मुंहिंजे अल्लाह मूंखे ॾेखारियो मां ॾिसी आयुमि ॾेखारण वारे छा ॾेखारियो उहो ॾेखारण वारो ॾसे ॾिसण वारे छा ॾिठो ॾिसण वारो पाण ॿुधाए तॾहिं असां सम्झंदासीं लिखियो पियो आहे सभु कुझु मामला भरिया पिया आहिनि हुज़ूर असांखे ॿुधायो असांखे सम्झायो पर असांखे सम्झ हुजे असां हलिया वियासीं अकुल जे कद मके पाक में बि ईअं थियो हिकिड़नि हा कई हिकिड़नि न कई जिन न कई त अञा हा नथा कनि अबू जहल त वठी सॼे ख़ल्क़ जे दर दर खे कड़ा पियो खड़काए हीअं बि थींदो आहे छा हीअं बि थींदो आहे मां त अॻे ई चवांव पियो त इहा ॻाल्हि सॼी हथ जी ठहियल मां त रोकियांव पियो त हे साहिर आहे जादूगर आहे तव्हां ॻोठ वारनि सभिनी खे सम्झायो चरिया तव्हां थी विया हुयो हाणे ॿुधोसि ॻाल्हियूं चए थो त हिकिड़ी राति में अक्सा मस्जिद घुमी आयुमि सभु नबी वरी उते आया हाणे 16 ॾींहंनि जो पंधु हे थो चए त हिकिड़ी राति में ईअं त मुमकिन कोन्हे थी नथो सघे इहे कड़ा खड़काईंदे खड़काईंदे जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दर ते पहुतो सैयदना सिद्दीक़ अकबर पुछे थो छा थियो थी छो छितो थियो ई चए थो तुंहिंजे हबीब हे ॻाल्हियूं कयूं आहिनि छा मुंहिंजो महबूब चए थो राति फलस्तीन मस्जिद अक्सा वियो वरी राती मोटी हमें निंड बि कई आहे जे मुंहिंजे हबीब चयो आहे जे बिल्कुलु जेको हिन वक़्तु मथे निहार वक़्तु कहिड़ो आहे जे ॾेढ पियो थिए पौणा 2 बजा मंझंदि जे मुंहिंजो हबीब चवंदो राति आहे त मां अबू बकर सिद्दीक़ ॾींहं खे राति इनखे ईमान चइबो आहे ईमान सां मञणो पवंदो इनखे इश्क चइबो आहे अबू बकर सिद्दीक़ वारो इश्क रखो सैयदना फारूक आज़म वारो इश्क रखो अमीर उस्मान गनी वारो इश्क रखो हैदर करार वारो इश्क रखो त पोइ दीन बि तुंहिंजो आहे त रसूलुल्लाह जी शरीयत परे हलियो वियो दावत दीन जी थोड़ी पर विच में कुझु तुंहिंजो ॿियो रखियो आहे और मुस्लमान ख़ुदा वास्ते रसूलुल्लाह जी असहाबन वारे तरीक़े खे अपनाए सैयदना सिद्दीक़ अकबर आख़िरी घड़ी आहे मौला अली खे फरमाए थो अली जॾहिं मां विसाल करे वञा त मुंहिंजो जनाज़ो पढ़ी जन्नतुल बकी न हलजो मुंहिंजो जनाज़ो रसूलुल्लाह जे रोज़े पाक ॾे खणी हलजो सुभान अल्लाह मुंहिंजो महबूब हयातुन नबी आहे मुंहिंजो महबूब हयातुन नबी ओॾे खणी हलजो ऐं उते हली करे मुंहिंजो जनाज़ो रखी अली तूं अर्ज़ु कजाए या रसूल अल्लाह तव्हांजो यारे गार वफ़ादार हज़रत अबू बकर सिद्दीक़ हाज़िर आहे अली पोइ मुंहिंजो महबूब पाण मज़ार मां सॾु करे मां ॿुधा पर ख़ल्क़ सॼी ॿुधे ऐं दरवाज़ो मुबारक करो मुबारक पाण खुले त पोइ अंदरि खणी हलिजो पर जे दर बि न खुले सॾु बि न थिए त पोइ जन्नतुल बकी खणी अच किताब सीरतुनि जा हिकु न मां तोखे केतिरनि किताबनि में ॿुधाया ॾेखारिया सीरत जा बाब भरिया पिया आहिनि सिद्दीक़ अकबर जो जनाज़ो मुबारक पहुतो सैयदना मौला अली शेर ख़ुदा अॻिते थी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह तव्हांजो वफ़ादार गुलाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ हाज़िर अंदर अचणु थो चाहे त दरवाज़ो मुबारक पाण खुली वियो हज़रत काब बिन मालिक ॿुधायो त मां उन खिटीअ में मौजूद बीठो हुयुमि दरवाज़ो मुबारक खुलियो अंदरों आवाज़ आयो अदखिलुल हबीब इलल हबीब
हबीबे अली अचो अचो हबीब के हबीब जे तरफ दोस्त के दोस्त जे तरफ खणी अचो 28 सालन खां अबू बकर सिद्दीक जो मां मोहम्मद करीम खे इंतजार जो नबी हयातुन नबी आ यो असहाबन जो अकीदो आ अबू बकर सिद्दीक जो अकीदो आ त अबू जहल त न कई पर अबू बकर सिद्दीक दुनिया खे ॿुधायो पोइ उन अबू जहल वारे तिर्ज़ मुताबिक़ हिकु थुल्हे मौलवी साहब जे मूंखे अॻियां बि चए थो से मेराज माण्हुनि खे ॿुधाए था माण्हुनि जा ज़हन ख़राब था कनि छा थी वियो मूंचो तोखे जे तव्हां था चओ त महबूब हर जॻह ते हर उम्मतीअ सां गॾु मूंचो आहे जे पोइ मेराज वारी राति जो हुज़ूर मके पाक में फलस्तीन विया मके में त कोन आहे वरी फलस्तीन मौजो आसमान ते विया मस्जिद अक्सा में कोन ज़मीन ते ये छो था चओ त हर माण्हू सां हर जॻह ते हिकु हंध ते गॾु मूंचो तोखे ॿिया मिसाल कहिड़ा ॾियां तूं वेह टेबल रख पलव छंडे पोइ उथंदासीं रुगो मस्जिद अक्सा मूंखे क्लियर करे ॾे त तोखे मेराज सम्झ में अचे मस्जिद अक्सा खे न सम्झी सघंदे मदीने जे साईं फरमायो त 1,24,000 नबी सभु उते मौजूद हा मां सभिनी खे निमाज़ पढ़ाई इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे दुनिया इन हदीस पाक ते इतराज़ कोन्हे हुजूर फरमायो इमामुल अंबिया सभिनी खे निमाज़ पढ़ाई ऐं हुजूर फरमायो त सभिनी नबीयनि मस्जिद अक्सा में मूंसां मुसाफ़ा फरमायो हथ मुबारक मिलायो पर हदीस पाक में ईअं बि आहे त मिंबर लॻो हर नबी उन राति ते मिंबर ते खुतबो इरशाद फरमायो तकरीर कई हाणे 1,24,000 नबी सगोरा मस्जिद अक्सा में मौलाना साहब सिर्फ तू मस्जिद अक्सा के क्लियर करे तो हुजूर जी ज़ात पाक हिक नबी सां 1 मिंट रुगो मुलाकात कन हा कदे बि मिंट घणा थिया 1,24,000 मिंट घणा मिंट थी विया 1,24,000 मिंट कलाक घणा थिया टच मोबाइल तकड़ में टिक टिक कयो त उस्ताद गुलबार कामरेड साहब ॿुधायो त जिरेबन जे हिसाब सां बि पोइ खपंदो आहे मरकती बि थींदी आहे हाणे केरु जे कंप्यूटर जे कढ वञे केरु टिक टिक करे हिकु धक में बाबा 10 जिरेब थी हिन भर या हुन भर हाणे तव्हां टिक टिक करे मूंखे सम्झायो त 1 कलाक में 60 मिंट आहिनि 1,24,000 मिंट कलाक केतिरा थी विया महीनो गुज़री वेंदो मस्जिद अक्सा के क्लियर कोन कंदे कुरान थो चए लैलन रात हिकु बि नहीं रात जो थोरो हिस्सो हो अकुल कम न कंदो अकुल खे छॾ चओ हैरत में आ दुनिया केतिरो कमाल थियो हेॾे हिकिड़ी रात हुई होॾे 18 साल थियो हैरत में आ दुनिया केतिरो कमाल थियो हेॾे हिकिड़ी रात हुई होॾे 18 साल थियो अदा कुर्ब बेमिसाल हो कुर्ब बेमिसाल हो जग बि सोनेरालो जग बि सोनेरालो वाह मुस्तफा वाह मुस्तफा कहे न बे नबी रखो पैर नाम कान ते जियां हबीब तो कयो सैर नाम कान ते जियां हबीब तो कयो सैर नाम कान ते जग बि सोनेरालो जग बि सोनेरालो जग बि सोनेरालो वाह मुस्तफा हुजूर फरमाइनि था त ये बरकतूं रहमतूं रब सां मुलाक़ात करे जॾहिं मके पाक में मोटी आयुसि सुबुह जो खीर जो सिज उभरियो इहो इरादो फरमायो त हीअ ॻाल्हि मके में सॼे ऊठ वारनि खे ॿुधायां सॼी ख़ल्क़ खे ॿुधायां त करीम रब मूंखे अॼु ही मेराज जो बरकतूं अता कयूं आहिनि पाण फरमायूं जॾहिं घिटीअ में पहुतुमि हिकिड़ी औरत ई जेका रोए थी अञा इहा ॻाल्हि कंहिंखे मेराज जी ॿुधाई कोन्हे कंहिंखे ख़बर ई कोन हुई औरत हिकिड़ी रोए पई वेठी अल्लाह जे हबीब फरमायो त मां उन जे मथां बीठो अम्मा छो थी रोई जैसे अटो अॻियां पियो आहे जंड में पीअंदी आहियां वरी घर खणी वेंदी आहियां ॻोठ परे आहे रुआं पंहिंजे नसीब ते थी
रुआ पंहिंजे मुक़दर ते थी अगर जेकॾहिं पंहिंजो घर हुजे हा वारस हुजे हा को दुनिया में मिट माइट हुजे हा हे दुख न ॾिसां हा अका मां अकेली मिस्कीन ख़ातून ज़र ख़रीद विकाण न बानी हा जे वटि विकाण लाइ हा उहो बि हिकु पत्थर दिल सख़्त दिल इंसान ज़ालिम आ ईसाई आ हे रोज़ानो अन्न पीअंदी आ अड्डो खणी वेंदी आ अॼु अन्न पीही हाणे अड्डो खणण जे लाइ इरादो कयुमि पर खणी न थी सघां हुज़ूर फरमाईंदा मारो न ॾुख न कर अॼु तुंहिंजो अड्डो मां मुहम्मद करीम पाण खणी तोसां गॾिजी थो हलां ऐं जे वटि तूं विकाणल पानी बीठल ही उनखे मां सिफारिश कंदुमि अॼु जी मार तुंहिंजे मथां माफ़ थी इनखे चइबो आहे भलाई ऐं भलाई करणु सिखो जेको इंसान ॿिए सां भलाई थो करे अल्लाह जे तरफ़ खां उन्हीअ सां भलाई थींदी आहे भलाईअ जो बदिलो भलो आहे चङाईअ जो बदिलो चङो आहे इहे असांजे महबूब जी सुन्नत ऐं सीरत जो हिसो आहे सुभान अल्लाह बेशक फरमाए त उन्ही ख़ातून जंहिंजो को मिट ई कोन हो जंहिंजो पंहिंजो घर ई कोन हो हुज़ूर उन जे अटे खे खणी पंहिंजे मथे मुबारक ते रखी उन माई साहिबा सां रवाना थिया अॻिते हलंदे हलंदे हुज़ूर फरमाईंदा मके पाक जे भितिन खां ॿाहिरि जंहिंजे ॻोठ जे क़रीब पहुतासीं त उहो ॻोठ मज़हबी तरीक़े सां ईसाई मज़हब जा हा उन ॻोठ मज़ा उन्हनि जे मज़हबी आलिम हिकिड़ो ॻोठ में पादरी राहिब जेको उस्कुत रहंदो हो ॿाहिरि निकितो पियो अचे जीअं उन अल्लाह जे हबीब खे ॾिठो त बीही रहियो अर्ज़ु करे मुंहिंजा साईं अॻिते पोइ वञो ॿ ॻाल्हियूं मूंखे ॿुधायूं वञो फरमाईंदा असां बीही रहियासीं माईअ चयो साईं इहो असांजे ॻोठ जो आलिम आहे मज़हबी आलिम आहे इहो इनखे असां पादरी चवंदा आहियूं राहिब चवंदा आहियूं इनखे कीरात चवंदा आहियूं कुमात चवंदा आहियूं इहो वॾो असांजे ॻोठ जो पादरी आहे हुज़ूर फरमायो भला इन सां ॿ ॻाल्हियूं कयूं पुछऊंसीं छा थो पुछणु चाहीं हुन निहारे चयो साईं मां तव्हां खां इहो थो पुछां त तव्हां अल्लाह जा आख़िरी नबी आहियो मुलाक़ात हुज़ूर फरमायो हा इन में कोई शक ई कोन्हे मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां हुन ॿियो सवाल पुछो त मुंहिंजा साईं तव्हां अल्लाह जा आख़िरी नबी आहियो मञुमि क़बूल कयुमि पर एतिरो त ॿुधायो अॼु राति तव्हांखे करीम रब मिराज शरीफ़ करायो आहे तव्हां मस्जिद अक्सा में नबियनि जी इमामत कराई आहे तव्हां आसमाननि जा सैर करे आया हो जन्नत खे ॾिसी आया हो तव्हां पंहिंजे रब सां रूबरू मुलाक़ात करे आया हो हुज़ूर मदीने जा साईं उनखे निहारे फरमाइनि था त इहा ॻाल्हि बि सच आहे पर अजब इन ॻाल्हि ते थो लॻे त अञा इन ख़बर खे कंहिं ॿुधो ई कोन्हे कंहिंखे ख़बर ई कोन्हे का हिकु अल्लाह खे ख़बर आहे ॿी मूं मुहम्मद करीम खे ख़बर आहे अञा मूं कंहिंखे ॿुधायो ई कोन्हे अञा वीडियो वायरल ई न थियो आहे अञा हिकिड़ी ख़बर हिकिड़ी क्लिप अपलोड ई न थी आहे अञा कंहिं बि चैनल हिकु ख़बर खे नशर ई न कयो आहे त तोखे अपडेट करण वारो केरु तोखे कंहिं ॿुधायो तोखे कीअं ख़बर पई त मां मेराज करे आयो आहियां हुन अर्ज़ु कयोसीं तव्हां सच था चओ वाकई अञा तव्हां कंहिंखे न ॿुधायो आहे पर मुंहिंजा महबूब मिठा हीअ जेका वॾी ख़बर आहे इहो वीडियो अॼु जो न आहे बल्कि मां तौरात किताब खे पढ़ियो अथमि इंजील किताब खे पढ़ियो अथमि मां ज़बूर किताब खे पढ़ियो अथमि मां माहिर फल्कियात बि आहियां इल्म नुजूम सां बि मुंहिंजो ताल्लुक़ आहे मुंहिंजो इल्म मुंहिंजी परूड़ मुंहिंजी सोच मुंहिंजो फ़हम मूंखे ॿुधाए थो तौरात किताब इंजील ज़बूर में लिखियो पियो आहे त जेको अल्लाह जो आख़िरी नबी महबूब मुहम्मद करीम जंहिं राति ते मेराज शरीफ़ करे ईंदो पोइ उन राति पंहिंजे हवेली पाक घर मुबारक खां ॿाहिरि घिटीअ में ईंदो हिकु औरत खे रुअंदो ॾिसंदो जेका अटो खणी न सघंदी हुज़ूर उन जो अटो खणी पंहिंजे मथे मुबारक ते उन जे मालिक वटि सिफारिश करण वेंदा इहा ॻाल्हि तव्हांजे हक़ में मूं ॾिठुमि त उहा माई बि तव्हां सां गॾु अटो बि तव्हां सां गॾु उनखे सिफारिश करण बि वञो था मदीने जे साईं फरमायो त इहा ख़बर अञा अॻिते बि आहे ख़बर अञा अॻिते बि आहे त उन ख़बर खे बि पढ़ंदे या मां तोखे ॿुधाया उन चयोसीं आहे ख़बर हिते बंदि कोन थी थिए अॻी पोयों हिसो पढ़ी ॿुधाए कंहिंजे पोयों हिसो इहो आहे त पोइ उहो आलिम जेको राहिब उन सां मिलंदो उन समेत उनजी पूरी बिरादरी राज ॻोठ जो ॻोठ उहे कलमो पढ़ी महबूब ते मुस्लमान थी वेंदा ख़बर
अगन किताबन में महबूब जे मेराज जी हुजूर मदीने जा शहंशाह उन सां मुखातिब थी फरमाईंदा तो सच चयो वाकई जेका मुंहिंजी ख़बर आ या अगन किताबन में मौजूद हुई पर यहूदी हसद खां साड़ खां उनखे पर्दो ॾेई वेही रहिया पर तूं ईसाई मज़हब जो थी करे दुनिया खे ॿुधाई थो वो अॻिते वधी पंहिंजे क़ौम वारनि खे सॾु थो करे ॻोठ वारनि खे ॿुधाए थो अचो अचो अॼु तव्हांजी क़िस्मत चमकी पई आहे जो दर ते अल्लाह पंहिंजो आख़िरी नबी मुहम्मद करीम तशरीफ़ खणी आयो सॼे ॻोठ जो ॻोठ हुज़ूर ते कलमो पढ़ियो सभु मुस्लमान थिया हिकु मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे हिकु मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे कया कुर्ब अगूणनि ते आख़िर में अचण वारे यूसुफ जे लबनि ते हुई यूसुफ जे लबनि ते हुई लालाण हबीबन जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबन जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबन जी हर आयत हर सिट में हर आयत हर सिट में सुरहान हबीबन जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबन जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबन जी जागो था साईं बस हिक में हली आहे त हिक खे त हलाए हो वधो ई करे महिरबानी करे हिक में 5 मैकियूं ठाहे थो ॾे पियो इहो मामलो हाणे वेझो अचे पता हूं दुआ जे जागो था कुझु वेहो जा दग ये पुल उस्ताद कुल बाहर को कुछ में तो पुल ठही या कने सागी पुल सुरादा मथे चढ़ो हेठ लो अला तवा जे रस्तन के आबाद करे आहे सही रे संदो इलाइको अलाए किथे सो बसुर को हेठ भूल जी पिया दे एक पोड़े के पियारे पुछो मारे चाचा हैरदीन वींदा वे तोके जे गाड़ी में खड़ तो हैरदीन वठी हला अगते एकड़ो स्टाफ चयो कीसी ते चाचो लई हेठ बीठो मुतो हैरदीन जे अगियो खो वजी पुछ जाए एक मुल्क न पर पूरी दुनिया के खबर आहे हिक मुल्क न पर पूरी दुनिया के खबर आहे कया कुर्ब अगूणनि ते आखिर में अचण वारे यूसुफ जे लबनि ते हुई लालाण हबीबन जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबन जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबन जी अल्लाह जे हबीब फरमायो त मेराज वारी रात जा घणो कुछ ॾिठो रूबरू रब सां मुलाक़ातूं पर मदीने जे साईं फरमायो मूं जन्नत बि ॾिठी त जहन्नम बि ॾिठो पर दोज़ख में मां रहमत वारे नबी हिक औरत खे ॾिठी खातून जहन्नम में हुई पर हुई वरी नेकोकार अमल नेक कया है हुई दोज़ख में असहाब ॾकी आका हुई नेकोकार कम बि चङा कयई ऐं वई दोज़ख में मदीने जे साईं फरमायो था हिक वक्त न को हिकड़ो गुनाह थी वियो हिक खता थी वई हिकड़ो ॾोह थी वियो उन हिक गुनाह जे करे हिक ॾोह जे करे उन जा नेक अमल उन खे फ़ाइदो न ॾेई सघिया चङा अमल उहे सभु उन जा ख़त्म थी विया मेमरी उन जी डिलीट थी वई जहन्नम में हली वई से कहिड़ो ॾोह कहिड़ी खता कयई जो उन जा सभु चङा कम बि उन खे बचाए न सघिया कहिड़ो उन जो गुनाह अल्लाह जे हबीब जे अखियुनि में लुड़का जी पाण फरमाए था उन्ही औरत जो ॿियो ॾोह कोन हो बल्कि उन्ही औरत उन्ही खातून पंहिंजे घर में हिकिड़ी ॿिलीअ खे पालियो हो गॾु टिकंदी ही गॾु रहंदी हुई पोइ हिक ॾिहाड़े उहा औरत कंहिं बिरादरीअ जे शिरकत करण जे लाइ कंहिं पंहिंजे मिटनि जे माइटीअ जे रस्मुनि जे वास्ते उन ॿिलीअ खे पंहिंजे घर में ॿधी करे पाण हली वई गर्मीअ जी मौसम हुई उन खां गफ़लत थी वई उन गफ़लत में उहा ॿिली ॿधी पई हुई उस में गर्मीअ में उन में बुख में उहा ॿिली गर्मीअ में तड़पी तड़पी फटकी मरी वई करीम रब नाराज़ थी पियो हिन को ॼाणी वाणी बिन गफ़लत थी वई गफ़लत गफ़लत जे करे रब नाराज़ थियो
ये छो कई जॾहिं तुंहिंजे अख़्तियार में हुई उनखे छॾे ॾी हा पंहिंजी रोज़ी पाण ॻोल्हे हा उन बुख जी पंहिंजी गिणती पोइ उनखे क़ैद कयो ॿधी फिटी कयो एॾी तो गफ़लत कई उन हिकु गफ़लत जे करे क़रीब रब नाराज़ थियो उनजा सभु अमल बर्बाद थी विया असां कहिड़े हंध ते बीठा हूं मुस्लमानो ख़ुदा वास्ते होश कयो पंहिंजे जवानीअ ते रहम कयो अञा केतिरियूं तबाहियूं कंदासीं केतिरा घर वैरान कंदे ख़ल्क़नि खे ख़ुदा जे ख़ल्क़ खे ईज़ा रसाइण वारा मुंहिंजा भाउ मां हथ ॿधी गुज़ारिश थो कयां ख़ुदा वास्ते आख़िरत जे सफ़र जी तयारी कर कुझु पंहिंजे ज़िंदगीअ ते रहम कर कहिड़े मोड़ ते बीठो ही हिकु गफ़लत जे करे सज़ा थी मिले पर असां त ॼाणी वाणी असांजी ज़िंदगी गफ़लत में पई गुज़रे मेरे गुज़ारियई गफ़लत दे विच मेरे गुज़ारियई गफ़लत दे विच ख़बरा पोसनी मर्द सही मेरे गुज़ारियई गफ़लत दे विच मेरे गुज़ारियई गफ़लत दे विच ख़बरा पोसनी मर्द सही इथां सदावी ज़मींदारां इथां सदावी ज़मींदारां झोक ते तयारी कर त सही इथां सदावी ज़मींदारां इथां सदावी ज़मींदारां झोक ते तयारी कर त सही मेरे गुज़ारियई गफ़लत दे विच मेरे गुज़ारियई गफ़लत दे विच मेरे गुज़ारियई गफ़लत ॾाढी हयाती कीमती आहे ॾाढी ज़िंदगी कीमती आहे मुस्लमानो ख़ुदा वास्ते ॿियनि सां भलाई कयो ॿिए जे इज़त जो ख़ैरु घुरो त ख़ुदा तव्हांजी इज़त खे चमकाए छॾींदो ॿियनि जे ॿचनि जो ख़ैरु घुरो अल्लाह तव्हांजे ॿचनि खे आबाद कंदो उस्ताद हाफ़िज़ ग़ुलाम यासीर अॼु करीम रब तुंहिंजे मथां महिरबान थियो अॼु तुंहिंजे कखनि में तुंहिंजे अंगण ते ख़ुदा जो क़ुर्आन पढ़जे थो तुंहिंजे सुहिणे नबीअ जे दीन जूं बरकतूं बयान थियनि पियो अॼु अल्लाह तुंहिंजे मथां महिरबान आहे पर उन्हनि भाइरनि खे बि जसो जेके अहिड़े ॾुखे वक़्त में सदसा हिन बरकत महफ़िल जी शिरकत जे वास्ते मुआविनत जे वास्ते पंहिंजो ख़र्च करे हिसो मिलाईंदा आहिनि हालांकि ॾियण वारा बि आहिनि वठण वारा बि आहिनि हिकिड़ा ॾेई ख़ुशि थींदा आहिनि हिकिड़ा वठी ख़ुशि थींदा आहिनि हिकिड़ा खाई ख़ुशि थींदा आहिनि हिकिड़ा खाराए ख़ुशि थींदा आहिनि अल्लाह जे सोने हबीब मदीने पाक में जेका पहिरीं तक़रीर कई हुई उन तक़रीर में हुज़ूर 4 ॻाल्हियूं पंहिंजे असहाबनि खे ॿुधायूं हिकिड़ी ॻाल्हि मदीने जे साईं फरमायो त ख़ुदा जे ख़ल्क़ खे खारायो ताम पचाए विरहायो ख़ैरातूं कयो सदको कयो ईंदड़ मुसीबतूं तरी वेंदियूं ॿिए नंबर ते हुज़ूर फरमायो त मिटनि सां माइटी ॻंढियो वजन खे परे न कयो टे नंबर ते हुज़ूर फरमायो त सलाम आम कयो त नफ़रतूं ख़तम थियनि मुहबतूं वधनि टे नंबर ते अल्लाह जे हबीब फरमायो त जंहिं वक़्त में राति जा पैसा गुज़री वञनि टियों हिसो राति जो अचे त पोइ असर जो उथी तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदा कयो बेहद बख़्शिशी जा लखे बाबा खुलिया जेके जाॻिया तने खे ॾाज मिलिया तो न तलब कई या इनाम हलिया तो न तलब कई या इनाम हलिया सुते सजन वया कल कान पई अॼु राति असुरे पखिन लाते लई गोली बाधारी कुर्बन वारी कही अॼु राति असुरे आए तवज्जो असांजा महबूब मुर्शिद करीम इमामुल आरिफीन सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह संदन जे बारगाह खां हज़रत सूरह बादशाह जो ज़मानो हो हाणे वेठा हिकु पंहिंजे मुरीद पंहिंजे खलीफ़े खे हुकुम कयो अब्बा असां आराम था कयूं असां कुझु घड़ियूं निंड कंदासीं पोइ कुकुड़ जॾहिं पहिरीं बांग ॾे त मूंखे उथारजाए कुकुड़ पहिरीं बांग ॾे मूंखे उथारजाए ठीकु आहे साईं जन अञा वेठा ई आहे कचहरी हले ई पई ऐं कुकड़ खणी बांग जेको मुरीद खलीफ़ो अॻियो बि चई साईं हिन वॾेरे त हाणे ई बांग ॾेई छॾी तव्हां चयो त असां सुम्हंदासीं जॾहिं कुकुड़ बांग ॾे त पोइ उथारजा इहो सोचो अथव त कुकुड़ बांग छो ॾींदो
या पखी न था जन पखी त ॿिया बि न सही ये पखीअ जे हिकिड़ो वेठो टारीअ ते हिकिड़ो पोड़ो चाचो मूंखे चए थो ॿेरो छा थो चए क़ुर करीम में आहे सूरत नमल जे तफ़सीर में अल्लाह ताला ॿुधायो आहे त ॿेरो छा थो चए पर कुकुड़ छा थो चए मोर पखी छा थो चए मिठू तोतो हर पखी पंहिंजी पंहिंजी ॿोल छा चवंदो आहे कुकुड़ चवंदो आहे त गाफ़िल उथो अल्लाह खे यादि कयो उथो पंहिंजे रब जो ज़िक्र कयो ॿेरो वरी चवंदो आहे त अलाह नाफरमान पैदा ई न करी छो आया आहिनि बेनमानी तुंहिंजा दर मस्जिदूं ख़ाली थी विया हे नाफरमान इहे न हुजनि ऐं मोर पखी इहो वरी चवंदो आहे त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी ऐं जेको तोतो मिठू पखी इहो वरी चवंदो आहे त जेका शइ नई आहे नेठि त पुराणी बि थींदी पखी सभु मचने हंझ हमेशा बुरा मारीअ संदे मामिरे वो सदा सुन रहन लोग सुनी निंदू करे ही आधी दो अल्लाह तिन पखन सुमी पेट्रोल खोटे दो पेट्रोल सुभान अल्लाह हाणे बस इन्हे के नाला है जावे जो पेट्रोल ना दुआ जे में जाओ आखिरी लफ्जन में मुर्शिद करीम के अर्ज़ कने कुकड़ बांग दई छडी हज़रत सूरे बादशाह फरमायो पुट यो कुकड़ भूली पियो अब पखी के करे भूलंदा हनिशा जे कुकड़ भूली पियो जे शो भूलो बुधायो पान फरमायो त बक्तर को त पो बुधाए सुभान अल्लाह गालियूं गुप्त में बुधाए पियो हनिशा असा के त हंध बि विछाए था ॼनि गिल्म विछाए था ॼनि वरी असांजे लाइ देगियूं पचनि ताम था पचनि रुगो ॿुधण अचो बेशक सुभान अल्लाह पाण फरमायो त ॿुधाइण जे लाइ सदको कबो आहे इहे ॻाल्हियूं मुफ़्त में न ॿुधाइबियूं आहिनि इहा वॾी ख़बर आहे वॾी ॻाल्हि ॿकर को त ॿुधायां वो बि मुरीदो अर्ज़ के साईं ॿकर को हा पर मोकल जो त भला तव्हांजो ॿकर कुही तव्हांखे खाराया मूंखे काॾो आयो पाण फरमायो त मुंहिंजो ई हुजे पर सदको त करे त जेको मिठियूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे वो सदको कंदो आहे कुझु ॾींदो आहे पोइ ॿुधण ईंदो आहे चएसि चङो ठीकु आहे भला तव्हांजो ॿकर हुन संदन जो पंहिंजो हज़रत पीर सिंह सूरे बादशाह जो ॿकर हुनखे कुही ज़िबह करे तकबीर ॾेई अञा हुनखे हथ विझूं जुदा थियो मुर्शिद करीम सदको बुढ़ हेॾे दा वेझो अचे बीठो अबा ॾे ख़बर ॿकर ज़िबह करे आए हा सही निमाज़ पढ़ंदो ई निमाज़ पढ़ंदो ई हाँ सही कॾहिं कॾहिं पढ़ंदो कॾहिं 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 पढ़ा आचर पढ़ियमि त वरी अरबा खम्स न पढ़ंदुमि वरी छंछर पढ़ंदो हा त वरी सूमर अंगारो न पढ़ंदुमि वरी जेकॾहिं खमीज़ पढ़ंदुमि त वरी आचर छंछर कॾहिं कॾहिं पाण फरमायो त इहो ॿकरो खॾ खणी दफ़न कर ढक ॾींसि सीशा हलाल कोन्हे छा पाण फरमायो हलाल आहे हराम कोन्हे हलाल आहे पर ख़बरदार ये रोज़े धणीअ जी जमायत आहे असांजे जमायत में बेनिमाज़ीअ जी कुठी रोज़े वारे जी जमायत जे हक़ में या शइ न हलंदी इन जे करे जमायत कंहिंजी वेठी आहे त दोस्तो निमाज़ सां प्यार कयो निमाज़ सां मुहबत कयो मस्जिदुनि सां मुहबत कयो मस्जिदूं आबाद कयो त तव्हांजा शहर तव्हांजा ॻोठ आबाद थी वेंदा पाण फरमायूं त हाणे ॿुध त हिनखे ख़बर छो न पई कुकुड़ भुलिजी छो वियो चएसि कीअं भुलो भला ॿुधायो पाण फरमायूं त इहो अंडे मूं आने मूं निकितो त माउ मरी वियसि माउ हुअसि कोन हाणे इन्हीअ खे हिकु औरत पालियो अन्न ॾिनो दाणो ॾिनो पाले वॾो कयो उहा औरत निमाज़ कान पढ़ंदी हुई अगरि जेकॾहिं निमाज़ण हुजे हा त कुकुड़ न भुले हा हे जेको भुलो आहे त दाणे ॾियण वारी उनजी गफ़लत हुई हुनजी गफ़लत जे करे हे बि गाफ़िल आहे त मुस्लमानो ख़ुदा होश कयो हिन वक़्त में पंहिंजी इस्लाह कयो अहिड़े ॾुखे मरहले में बीठा आहियूं अहिड़े दर ते अचे पहुता आहियूं अॼु जेकॾहिं पंहिंजी इस्लाह कंदासीं त पोइ क़ब्र क़यामत आख़िरत असांजी मोचारी थी पवंदी धणीअ दर दुआ था कयूं त रब करीम असां सभिनी खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ असांखे मस्जिद में आबाद करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आहे तवज्जो काॾे वियो फ़क़ीर ग़ुलाम यासीर करीम रब्बुल आलमीन जी ज़ात पाक असांजी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए हिन जॻह ते असांखे तव्हांखे 12 महीने साल में हिकिड़ो दफ़ो ही हिन तरीक़े सां ही ग़ुलामी नसीब थींदी आहे आया हूं हाणे तव्हां सभिनी जे मथां हक़ आहे हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो त पोइ ख़ैर जी दुआ घुरऊं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
मुझे सब पढ़ो तो दुआ घुरूं हाणे सब पढ़ंदो तो दुआ घुरंदासीं मुंहिंजी नज़र सभिनी ते आहे हिकिड़ी बि का भाव मूंखां परे कोन्हे सभु गॾु वेठा सभिनी ते नज़र आहे सभु गॾिजी भला हिकिड़ो दफ़ो सभई चओ अल्लाह अल्लाह हिकिड़ो दफ़ो जेसीं ताईं सभिनी जी ज़बान न खुलंदी एसीं ताईं मामिलो अॻिते आहे तवजो मोहब्बत प्यार सां चओ हिकु मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे हिकु मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे कया कुर्ब अगूणनि ते आख़िर में अचण वारे कया कुर्ब अगूणनि ते आख़िर में अचण वारे यूसुफ जे लबनि ते हुई यूसुफ जे लबनि ते हुई लालाण हबीबनि जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी अदा अला तुंहिंजे रोज़ीअ में बरकत ॾे ॾाढियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ही ॾाढो नालो बि मथां भलो रखियो थी पर वरी ॿिए दफ़े जॾहिं जाते मिलूं न मथे ते टोपी हूंदी त अञा वरी बरकत थी पवंदई कया कुर्ब अगूणनि ते आख़िर में अचण वारे यूसुफ जे लबनि ते हुई लालाण हबीबनि जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी हाणे सभु गॾिजी होरिया होरिया अलाह जे क़ुरान जे बरकत सां हिकिड़ो दफ़ो चवंदव त पोइ दुआ क़बूल थी पवंदी ज़बान खे अहिड़े पासे ॾे खणी हलूं या रब खे सुवाल कयूं त असांजी दुआ क़बूल थिए त सभु गॾिजी पढ़ो क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी कामरेड गुलबार से तव्हां त चओ क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी क़ुरान में कई वई आ न चवंदो त न लहंदो भले सिज लहे गुलाम यासीन खणी आ हंधरा ते हित खा टिकऊं चओ क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी क़ुरान में कई वई आ वो चवंदा हंध क़ुरान कोन था पढ़नि मोबाइल हले थी पई सर्च कजाए वञी ॿुध वञी हिकिड़ो लफ़्ज़ तूं क़ुरान खां ॿाहिरि त करे टेबल रखो मामिलो छॾे पोइ थदासीं चओ क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी गॾिजी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी हर आयत हर सिट में सुरहान हबीबनि जी क़ुरान में कई वई आ वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी वाखाण हबीबनि जी